अवाके ख़बरी पिया शाम के सदर बिशारुल असद जो 24 सालन जो इक़्तिदार ख़त्म शामी वज़ीर आज़म अहम ऐलान कयो आहे। गादीवारे शहर दमशक में आवाम रोडन ते निकिरी जश्न मल्हाए रहियो आहे। पढ़ी मीडिया पारां चयो वियो। नाज़रीन अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। शाम जे सदर बिशारुल असद जो 24 सालन जो इक़्तिदार ख़त्म थी वियो आहे। शामी वज़ीर आज़म अहम ऐलान करे छॾियो आहे। गादी वारे शहर दमिश्क में अवाम रोडन ते निकिरी जश्न मल्हाए रहियो आहे। परॾेही मीडिया जो चवणु आहे त अवाम उमैया स्क्वायर ते जश्न मल्हाए रहियो आहे। शहरी शामी फ़ौज जे टैंकनि मथां चढ़ी विया। शाम जे बाग़िन खे दमिश्क ते कब्ज़े दौरान कंहिं बि मज़ाहमत खे मोह न ॾियणो पियो। सदर बिशारुल असद मुल्क छॾे फ़रार थी वियो आहे। बाग़िन मां केर बि अवामी इदारनि में दाख़िल न थींदो। समूरा इदारा इक़्तिदार जी मुंतक़िली ताईं वज़ीर आज़म जे मातहत कम कंदा। बाग़ी अॻुवाणनि पारां इहो ऐलान कयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। शाम जे सदर बिशारुल असद जो 24 सालन जो इक़्तिदार ख़त्म थी वियो आहे। शामी वज़ीर आज़म अहम ऐलान करे छॾियो। गादी वारे शहर दमिश्क में अवाम रोडन ते निकिरी जश्न मल्हाए रहियो आहे।